ॾे परॾे मौजूदु मुंहिंजे समूरनि सॼणनि साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भरी कार अस्सलाम वालेकुम नमस्ते अक मौजूद चाक चङा भला जोड़ मतारा खीखीर आसूदा कहिड़ा तव्हांजा हाल कहिड़ा अहवाल। सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाकर जे हेडक्वाटर वारो शहर मिठी गडी भिट खां थींदे डीपलो छाछरो नंगर पारकर चेलार काटियो केरटी अरनरो उडाणी कागिया ऐं टिकटिकियो खां थींदे नंगर पारकर कारोंजर कजलासर नैणीसर खां थींदे कासबे ताईं उतां खोखड़ा पार जालूचोरो वासलबा पर्ची स्टेशन न्यू छोर छोड़ सुमरासर आसीसर साडर ढोरनारो पिथोरो जिमड़ाऊ खां थींदे मिरपु ख़ास जी कदीअ तां वापसि उमरकोट जंहिंखे अमराणो बि चइजे ऐं अमराणे जे मार्गनि तां थींदे नबीसर नोटे खां समूरे कस में वसंदड़ मारूड़नि धाटीड़नि ऐं सांगीड़नि खे सिक भरियो सलाम। टोड़े लीके जो उन पार बॉर्डर जो उन पार बाड़मेर जैसलमेर बीकानेर जोधपुर ऋण कच्छ कच्छ भुज ऐं समूरे राजस्थान में वसंदड़ मारूड़नि धाटीड़नि ऐं सांगीड़नि खे बि उकीर मां प्यार मां सिक भरियो सलाम नमस्कार ख़ुशि आबाद हुजो चाक चङा भला कहिड़ा तव्हांजा हाल कहिड़ा अहवाल। जी हाँ दोस्तों, तव्हांखे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक जूं इहे लोकगीत जूं स्टोरीज़ कहाणियूं ऐं कचेरियूं कीथियूं लॻनि ऐं इन्हनि लोकगीतनि जा जेके मक़सद आहिनि मफ़हूम आहिनि इन जी तारीख़ सक़ाफ़ती तहज़ीब आहे। इन्हनि गीतनि में थर जा ढाट जा मारवाड़ जा राजस्थान जा लोक रक़्स आहिनि लोक गीत आहिनि ऐं इन्हनि कचेरियुनि स्टोरीज़ में शामिल आहिनि थर जूं टीलड़ियूं मोरियो ऐं कुड़कनि हंसली खां वेंदे कड़ियुनि ताईं तोड़े झूमक ऐं समूरे रंग चस सां मौजूदु बांधणूं पड़े खां वेंदे हीउ जेको लोक लिबास आहे थर जो ढाट जो मारवाड़ जो इन्हनि समूरनि कल्चरल ऐं हिस्टोरिकल शयुनि सां गॾु हीउ जेके लोकगीत ऐं स्टोरीज़ तव्हांजे आॾो आहिनि कीथियूं लॻनि पंहिंजी राय ज़रूरु ॾियो ऐं पंहिंजो यूट्यूब चैनल थर थाक जे करे तव्हां पहिरियों भेरो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त पंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करियो। बेल आइकॉन जो जेको बटण आहे उनखे ज़रूरु टच करियो त जीअं तव्हां वटि हर नओं ईंदड़ नोटिफिकेशन वक़्तु सर पहुचंदो रहे ऐं पंहिंजी लोक ॿोली ढाटकी मारवाड़ी थरी ॿोली ऐं ॿोली में निकिरंदड़ जेके लोक गीत आहिनि सिरजियल जेके लोक कहाणियूं ऐं कचेरियूं आहिनि उहे थर थाक सां स्टोरीज़ जी सूरत में तव्हां ॿुधी सुणी ऐं दिलि सां हाव सां हंडाए सघो। जी हा दोस्तो, ॾे परॾे में ऐं हिंद सिंध में मशहूरु थर पाकिस्तान जे तालुके छाछरे जे ॻोठु करीमदाद जे तड़ सां तालुक़ु रखंदड़ हैदर हिंद उहो कहिड़ो मौज़ू आहे ढाट ऐं मारवाड़ जो जंहिं ते ॿधल हिन जेका लोक शाइरी आहे उहा पंहिंजे आवाज़ में पंहिंजे आलाप ऐं अंदाज़ में ढोलक तबले तोड़े जेके हिन सां गॾु संगत ऐं साज़ में पावन सां गॾु जेके मौजूदु आहिनि ऐं उन में जेके ख़ासि तौर ते हीअ जेका बीन ते अलीम ख़ासकेली ऐं ॿी जेका संगत आहे उन सां गॾिजी हिन जेके तारीख़ी यादगार लोकगीत ॻाया उहे केतिरा मशहूरु थिया सॼे ढाट में ढाट परगणे में तोड़े लीके जे हिन पार ऐं बॉर्डर जो हुन पार ॿिन्ही पासे हिक ई वक़्तु ते अॼु बि तमामु घणो मशहूरु आहिनि। जी दोस्तों, अहिड़ो ई लोकगीत जानी थेवे जुदा बिल्कुलु ढाटकी ऐं मारवाड़ी में ख़ासि तौर ते निज मारवाड़ी जो ई लोकगीत आहे। मारवाड़ जा माण्हू थेवे जावे आवे इन अंदाज़ ऐं स्टाइल जी ॿोली जेका ढाटकी ऐं जेका थरी ॿोली आहे उन सां गॾिजंदड़ ऐं उन जी जेका आहे साईं सम्झो त जेका भेनर ॿोली आहे उहा चई सघिजे थी उनजो मिक्सचर चई सघिजे थो ऐं बिल्कुलु ईअं थरी ढाटकी ॿोली में बि मारवाड़ी जा कई अल्फाज़ आहिनि जेके शामिल आहिनि अचो था वञनि तंहिंजे करे हीउ निज मारवाड़ी लोकगीत जानी थेवे जुदा बुनियादी तौर ते थर जा माण्हू प्यार कंदड़ आहिनि मोहबतूं अर्पींदड़ आहिनि। मोहबतनि ऐं प्यार में हूअ पंहिंजे महबूब खे जानी बि चवनि ऐं जानी जी जुदाईअ जो जेको रोग आहे दर्द आहे तकलीफ़ आहे उनखे पंहिंजी लोक शाइरी में बयानु बि कनि ऐं उहा लोक शाइरी जेका ढाट ऐं मारवाड़ जी निज हिकिड़ी ख़ूबसूरत तारीख़ी सक़ाफ़ती तहज़ीबी ऐं फोक विज़डम सां जुड़ियल ऐं ॻंढियल इंतिहाई हसीन ख़ूबसूरत शाइरी आहे जेका दुनिया जी कुंड कुड़छ में ॿुधी वञे थी। माण्हू अमेरिका सिडनी कैनेडा ऐं बर्तानिया में वेठो हुजे पर जॾहिं ढाटकी जा दोहा इन डिजिटल दुनिया जे समूरनि वसीलनि जे ज़रिए जॾहिं हू पंहिंजे सेल मोबाइल तां ॿुधनि था त उन्हनि खे पंहिंजो देश पंहिंजो वतन
ऐं पंहिंजे वतन जूं गुआड़ियूं ऐं गुआड़ियुनि में बीठल निम जो अकेलो वण या कंडी जो ख़ूबसूरत वण ऐं पोइ हीअ लुकनि ऐं झोलनि वारा ॾियारा जिन में सिंगरनि जो पचण ऐं चढ़नि सां गॾु जेको सो वॼंदड़ जेके साज़ आहिनि उन्हनि सां गॾु ईंदड़ ऐं वींदड़ ॿकरियुनि रिढनि जा वलर वथाणनि जा वास ऐं इहे समूरा मंज़र माण्हू भले सिडनी ऐं अमेरिका में वेठो हुजे पर जॾहिं थर ऐं ढाठ जा इहे लोकगीत ऐं दुआ ॿुधनि था त उन्हनि खे पंहिंजो देश ऐं वतन यादि अचियो वञे। अहिड़े ई मंज़र में हिकु महबूब पंहिंजे महबूब खे जुदाई जो जेको दर्द आहे उहो बयानु कंदे ऐं चए थो त जान ई थिए जुदा, यानी जंहिंजो जान ई जुदा थी वञे ऐं उन जी दर्द तकलीफ़ जी जेका आहे इंतिहा कहिड़ी हूंदी तव्हां तसवर करे सघो था। बिल्कुलु ईअं ई हिकु लोकगीत जेको ही मारवाड़ी जो निज मारवाड़ी जो लोकगीत आहे उन में महबूब पंहिंजी महबूबा जी जुदाईअ में उन रोग में उन तकलीफ़ ऐं दर्द में उन कैफ़ियत में ही लोकगीत लिखंदे चए थो त जॾहिं जान ई जुदा थी वे त पोइ हालत ऐं जेका सूरत हाल आहे उहा कहिड़ी हूंदी आहे। महबूब जो विछड़णु ॼण त ज़िंदगीअ जो विछड़णु आहे। ज़िंदगी जेका महबूब जे मुर्कनि टहकनि महबूब जे लुड़कनि ऐं उनजो ख़ूबसूरत रुख़सारनि तोड़े ज़ुल्फ़नि सां गॾियल आहे, उहा जॾहिं जुदा थी वे त पोइ यकीन करियो ज़िंदगी में हिकु कारी राति जो तसवर उभरी थो पए। बिल्कुलु अहिड़ो ई ख़ूबसूरत लोकगीत जॾहिं हैदर रिंद ॻायो त हीअ ॾे परॾे में मशहूरु थियो। हिंद सिंध में मशहूरु हिन मारवाड़ी लोकगीत खे अॼु बि माण्हू घुर्ज करे डिमांड करे कंप्यूटर सेंटर्स तां पंहिंजे USB ऐं मेमोरी कार्ड्स जे वसीले इनखे डबिंग कराए महफ़ूज़ कनि था ऐं पंहिंजे सेल मोबाइल जे ज़रिए जॾहिं उन्हनि खे पंहिंजो वतन ऐं देश यादि थो अचे, वतन जा मारवड़ा झांगीड़ा ऐं सांगीड़ा यादि था अचनि त उहे हिन गीत खे ज़रूरु ॿुधनि था, छाकाणि जो उन ई साॻे वतन में उन्हनि झांगियुनि ऐं सांगीड़नि में संदसि महबूब वसे थो ऐं उहो जुदा आहे। उनजो विछोड़ो आहे हू परते पंध ते आहे ऐं उन ताईं पहुचणु मुश्किल आहे। इन समूरे मंज़र में जानी जे जुदा थियण जे तसवर सां ॿधल ही ख़ूबसूरत बिल्कुलु निज मारवाड़ी लोकगीत जानी थिए जुदा त हालत छा थींदी आहे ऐं सूरत हाल कीअं हूंदी आहे, इन जो तसवर हिन लोकगीत खे ॿुधी पसी ऐं महसूसु करे सघिजे थो। जी हाँ दोस्तों, मारवाड़ी अॻु में बि चवंदो रहियो आहियां त ढाठ की मारवाड़ी थरी ॿोली दुनिया जे शाहूकार तरीन ॿोलियुनि में सिफ़े अवल ते मौजूदु आहे ऐं समूरनि ॿोलियुनि में हिन जा जेके कल्चरल रंग आहिनि उहे इंतिहाई शाहूकार आहिनि जेके ॾाढो लाइक कया था वञनि। दुनिया में उनखे इंतिहाई प्यार ऐं पाबू सां ॾिठो ऐं ॿुधो थो वञे। अहिड़ो ई लोकगीत हैदर रिंद जॾहिं ॻायो त इहो ॾे परॾे में मशहूरु थियो। पाकिस्तान सिंध जे अंदरि मुख़्तलिफ़ जेके म्यूज़िक सेंटर्स आहिनि ऐं कंपनियूं आहिनि उन्हनि वटि हिन लोकगीत जे विकिरे जा रिकॉर्ड मौजूदु आहिनि। कारण सिर्फ़ु इहो आहे त हिन जो राजस्थानी रंग मौजूदु आहे ऐं हीउ मशहूरु छो थियो, इहो समूरो मंज़र जेको असां तव्हांजा ॾो बयानु थियो, इहे कारण हुया हिन लोकगीत जे मशहूरु थियण जा। जानी थिए जुदा लोकगीत अॼु बि माण्हू पंहिंजे हाउ सां हंडाए रखनि था ऐं ॿुधनि था। अॼोकी इन वीडियो में ही जेके तफ़सील असां तव्हांजा ॾो बयानु कया इन ते पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं हिन गीत खे ज़रूरु ॿुधिजो। मिलंदासीं वरी ॿी वीडियो में।